जी बिल्कुल इन वक्त असीं मौजूद आहियूं सिविल अस्पताल में जिते ग्रैंड हेल्थ अलायंस पारां मुतालबनि जी मञता लाइ हितां एहतिजाज कयो पियो वञे। ग्रैंड हेल्थ अलायंस जा अॻवान मौजूद आहिनि, इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इन्हनि जो छा चवणु आहे। अॼु जेको एहतिजाज आहे इहे 24 ॾींहं को एहतिजाज हले पियो सिंध गवर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ों जेको आहे जो रिस्क अलाउंस जेको आहे ऐं असांजे डॉक्टर्स नर्सिस पैरामेडिकल लेडी हेल्थ वर्कर वैक्सीनेटर जो वापसि वरितो वियो आहे उन लाइ ये एहतिजाज 24 ॾींहं को हले पियो। जेको हाणे रिस्क असांजो जेको आहे रिस्क अलाउंस टाइम स्केल सर्विस स्ट्रक्चर जे हवाले सां एहतिजाज पहिरीं बि थींदा रहिया आहिनि ऐं हमेशह सिंध गवर्नमेंट लॉलीपॉप ॾेई रही आहे जेको आहे हेल्थ डिपार्टमेंट, जंहिंमें अॼु जेको आहे 5 तारीख़ ते डेडलाइन ॾींहुं जेको आहे सिंध गवर्नमेंट त नोटिफिकेशन ॾींदासीं उहो न ॾिनऊं। जी तव्हां हिननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो चवणु आहे त हीअ जेके हेल्थ रिस्क अलाउंस आहे ऐं ॿिया जेके मुतालबा आहिनि इहे तस्लीम कया वञनि, न त हीअ कराची प्रेस क्लब खां CM हाउस तरफ़ जेको एहतिजाज आहे उहो रिकॉर्ड करायो वेंदो।